नाज़रीन, सुल्तानपुर में बदअमनी खिलाफ शहरियन पारां कैंट थाने आॾो धरणो हणी पुलिस जी नाहेली खिलाफ नारेबाज़ी कई वई। उन हवाले सां ॾिसूं था सुल्तानपुर मां अयाज़ समायर जी हीअ रिपोर्ट। सुल्तानपुर के कैंट थाने के हद में चोरन में वाद इलाके में बदअमनी खिलाफ रहवासिन पारां समाजी अगवान वकील नेमतुल्ला सिमार की अगवानी में सुल्तानपुर के कैंट थाने आॾो धरणो हणी करे पुलिस खिलाफ सख्त नारेबाज़ी कई वई। इन मौके ते एहतजाज कंदड़न जो चवणो हो त पुलिस ॾोहनि ते कंट्रोल करण में मुकमिल तौर नाकाम वही है, जंहिं सबब रोज़ानो चोरियूं मामूल बणियल आहिनि ऐं पुलिस निंड सुतल आहे। असांजे कैंट थाने जी हद मां अमन जो पखी उॾामी वियो आहे। चोरियुनि वारो सिलसिलो जेको आहे उहो मामूल बणिजी वियो आहे। इहो ई मुतालबो आहे, अमन बहाल कयो, चोरी वापसि कयो। सुल्तानपुर शहर ऐं उनजी पसगिरदाई में चोरनि जेके बि वारदातूं कयूं आहिनि उन्हनि खे जेको आहे सो ख़तमु कराइण जे लाइ असां सुल्तानपुर थाणे में धरणो हयो आहे। एसएसपी सखर खां इहो पुरज़ोर मुतालबो कयूं था पिया त जेको आहे सो आए ॾींहुं सुल्तानपुर थाणे जी हद मां जेके चोरियूं थियनि थियूं उनखे बुझो ॾिनो वञे ऐं जेको आहे सो सुल्तानपुर थाणे जी हद में पुलिस जो गश्त वधाए वञे ऐं हिते ईमानदार ऐं अहल एसएचओ मुक़ररु कयो वञे। गुज़िरियल राति ॿुधो था त जेको आहे बीको खजी आज राति प्लेटां खजियूं आहिनि। साहब ऐं डीएसपी साहब ऐं जेको आहे सो आईजी साहब असांजी इहा रिक्वेस्ट आहे त आला ऑफिसरनि खे जेको आहे सो तव्हां पाबंद कयो ताकि असांजूं जेके वयल चोरियूं आहिनि इहे वापसि। असांजे इलाइक़े मां अमन अमान ख़तम थी चुको आहे ऐं काफ़ी वक़्तु थी वियो आहे। असां अॼु हक़ीक़त जेका आहे त असांजो अवाम मुश्किल सां जाॻियो आहे जो कॾहिं जो असां वटां कॾहिं मेंह चोरी थिए थी पई, कॾहिं बीको चोरी थिए थो पियो, कॾहिं प्लेटूं चोरी थियनि थियूं पियूं ऐं हिक ई जॻह तां मुसलसल जेका टे चार चोरियूं थियनि थियूं पियूं, पर अलाए छो इंतिज़ामिया जेका आहे त निंड में आहे। असां इन ॻाल्हि जे करे आया हूं त मन जेका आहे त इंतिज़ामिया जागी पवे ऐं जेका आहे असांजे अमन अमान खे बहाल करे सघे। हिननि एहतजाज कंदे एसएसपी सखर खां मुतालबो कयो त चोरियूं वापसि कराए कैंट थाणे जी हद में अमन बहाल कराए ॾिनो वञे। कैमरामैन टीम सां गॾु अयाज़ अमन सिमार, दत्ती टीवी न्यूज़, सुल्तान।